Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स तरफां ग्रे लिस्ट बाबत मुल्कनि जे स्टेटस जो ऐलान अॼु कयो वेंदो। पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरण जे लाइ पुरुमीद हुकूमती अमलदारनि जो चवणु आहे त हेल ताईं मिलियल इतलाउनि मां महसूस थिए थो त हिन भेरे मामिलो पाकिस्तान जे हक़ में ईंदो। पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी वियो तॾहिं बि मामला तइ थियण में 7 खां 8 महीना घुर्बल हूंदा। बर्लिन में फेटअप जी प्लेनरी मीटिंग जारी आहे। अॼु शाम हतमी नतीजनि जो ऐलान थी वेंदो। फेटअप बाबति अंदाज़नि ते ॿधल रिपोर्टिंग न कई वञे। परॾेही खाते तरफ़ां उन बाबति सुभाणे ब्रीफिंग लिथियल आहे। परॾेही मामलनि जी मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी खर जो ट्वीट बयान। नाणे ऐं रेवेन्यू बाबति मुमलिकती वज़ीर आयशा गौस पाशा चयो आहे त फेटअप जी शर्तुनि ते पूरो लहण जे लाइ घणी महिनत कई अथऊं। घणनि शर्तुनि ते अॻभराई ॾेखारी अथऊं। फेटअप सां सफ़ारती सतह ते बि अॻभराई थी आहे। फेटअप जी टीम जल्द पाकिस्तान जो दौरो कंदी। उमेद आहे त पाकिस्तान जल्द ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो। पाकिस्तानी आवाम सां जुल्म करण, पाकिस्तानी आवाम सां वेसाघाती करण। को गरीबन जी ख़बरदार वठो आहे। गरीबन जो को बि असास न आहे। जीअं पेट्रोल महांगो थियो आहे, हर चीज़ महांगी थींदी वञे ऐं असीं ग़रीब माण्हू जेके आहियूं हिन महिल बेवस बणिजी विया आहियूं। जेकर 8 घर या भाती 4000 में की खाइनि या तो ख़ुदकुशन कयूं। मज़दूर में काथो पेट पाले खंड तव्हां ॾिसो केॾी महांगाई आहे। गिहु ॾिसो, गिहु जंहिंमें 300 रुपया 600 रुपया थियो, एॾी महांगाई थी। असां गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त असांखे रेट लथा वञनि। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में ॻाटे टोड़ वाध सां गाॾियुनि जा भाड़ा तोड़े आम भापे जूं शयूं महांगियूं। अवाम पेट्रोल महांगो थियण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। लाड़काणो, टंडो मोहम्मद ख़ान, फैज़गंज, जाती ऐं बाढे सूधो मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। मोरो में रिक्शा ड्राइवर्स रस्तनि ते निकिरी आया। नौशहरो फेरोज़ में वकील बिरादरी जो पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध सां हर शइ महांगी थी वई आहे। हुकुमरान महांगाई सटल अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां आए ॾींहुं महांगाई कनि था। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में ॻाटे टोड़ वाध फौरी वापसि वठण जो मुतालबो। कराची जे क़ौमी असेंबली जे तक NA 240 ते नंढी चूंड दौरान हंगामनि जा 2 धार केसिस दाख़िल। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि मुतहिदा 65 वोट सां नंढी चूंड जो दंगल खटी वई। मुतहिदा उम्मीदवार अबूबकर 10,683 वोट्स खणी कामयाब। TLP जे शहज़ाद शहबाज़ 10,618 वोट्स खयां। सूबाई इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त पोलिंग दौरान वोटर्स जो टर्न आउट 8.38% रहियो। सिंध में पाणीअ जी संगीन खोट सबबि फसल सुकी विया। पुछड़ीअ जे आबादगारनि जूं ज़रई ज़मीनूं बंजर। शहदादपुर में नवाबशाह रोड ते धरणे दौरान टायरनि खे बाहियूं। गुपचानी जी शाखुनि में पाणी न मिलण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल ऐं धरणो। आबादगारनि दाहियो आहे त पुछड़ीअ ताईं पाणी न पहुचण सबबि शाखुनि में वारी उॾामी रही आहे। लखे रुपयनि जो नुक़सानु थियण सबबि ग़रीब आबादगार परेशानियुनि में मुब्तला आहिनि। शाखनि ऐं वाहन में पुछड़ीअ ताईं हिसे जो पाणी ॾियण जो मुतालबो। ठट्टे ज़िले में मादनी वसीलनि जी रॉयल्टी उगाड़ी जो ठीको सिंध हाई कोर्ट में चैलेंज। अदालत माइंस ऐं मिनरल्स खाते खे ठीको ॾियण खां रोके छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त माइंस खाते ठीके जी रक़म 21 करोड़ 18 लख रुपया मुक़ररु कई हुई। 30 करोड़ जो वाक़ ॾियण बावजूदि ठीको न ॾिनो वियो। DG माइंस एंड मिनरल्स ईंदड़ ॿुधणीअ ते तलब। अदालत सिंध हुकूमत खे बि नोटिस जारी करे छॾिया।
कराची में RRF फोर्स जो मोहन जो दड़ोवासी अहलकार ड्यूटी दौरान खंभिजी वियो। गुज़िरियल ॾींहुं अणॼातल माण्हू अहलकार दिलबर डेरो खे खंभे विया। हद जे पुलिस अहलकार जो पतो लॻाइण लाइ कख भञी बीणो न कयो। वारिसनि जो चवणु आहे त 5 अगस्त 2020 ते बि दिलबर डेरो खंभिजी वियो हो। खेसि 5 ॾींहंनि बाद आज़ादु कयो वियो। नौजवान काल्ह ॿीहर खंभिजी वियो आहे। IG सिंध ऐं वॾे वज़ीर खे नोटिस वठी अहलकार जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। ऐं कराची जे इलाइक़े सदर में सराफा बाज़ार मां 250 तोला सोन फुर। हथियारबंद सोनारे ऐं दुकान जे अमले खे यरगमाल बनाए सोन फुर करे विया। मुतासिर सोनारे जो चवणु आहे त 3 हथियारबंद दुकान अंदरि दाख़िल थिया। संदन कुझु साथी ॿाहिरि बीठल हुआ। फुर थियल सोन जी मालियत 3 करोड़ रुपया ॼाणाई वई। केस दाख़िल थियण बाद पुलिस तरफ़ां वाक़े जी जांच शुरू। फुर वारदात जा CCTV फुटेज बि साम्हूं अची विया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हमारी थियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।